हालाणी में गारही पाड़े जी रहवासण रेहाना राजपूत धीअ समेत नेशनल प्रेस क्लब हालाणी पहुची एहतजाज कंदे मुड़ुस भूरल गारही साहिड़ी नुसरत ऐं उनजे पुटनि जी नाइंसाफ़ीअ ख़िलाफ़ दाहूं ऐं कूकू कयूं। साफ़िन अॻियां दाहींदे रेहाना राजपूत ॿुधायो त मां भूरल गारही वल्द मीरल गाड़ी सां शादी कई आहे। मुड़ुस मूंखे किराए जो घर वठी ॾिनो हो जंहिं मां मुंहिंजी न्याणी मां ऐं न्याणी रहंदा आहियूं। हुन चयो त घर में वञी सफ़ाई करे घर जो ख़र्च पूरो कंदी आहियां। मकान मालिक खे किरायो न मिलण ते घर खे तालो लॻाए छॾियो आहे। मां मुड़ुस भुरल ॾे वियसि त मूंखे किरायो ॾे, मां मालिक खे ॾियां। तंहिं ते मुड़ुस भुरल साहिड़ी नुसरत ऐं हुनजा पुट मूं मथां ॾमरजी पिया। मूं ऐं मुंहिंजी न्याणी ते मारकुट करे घरां ॿाहिरां कढी छॾियो। अहिड़ो फ़रियाद हालाणी पुलिस ॾे खणी वियसि, पर पुलिस बि मूं मिसकिन खे दाबा ॾेई वापसि करे छॾियो। हुन SSP नौशर फ़िरोज़ खां मुतालबो कयो त मूं मिसकिन खे इंसाफ़ ॾियारियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।